नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त निजी टीवी प्रोग्राम में मारवी समंद ख़िलाफ़ तकरारी जुमला ॻाल्हाईंदड़ राइटर जो नयो वीडियो बयान जारी थी वियो, जंहिंमें हिन चयो आहे त बेहयाई जे ख़िलाफ़ निकितो ऐं मुंहिंजे लाइ दुआ कजो। अस्सलाम वालेकुम। इंशाल्लाह जल्दी आप लोगों से मुलाकात होगी। मेरे लिए दुआ क्या करें। आई शुड बी राइटिंग गुड एंड आई शुड बी प्लीजिंग यू लाइक आई हैव डन अर्लियर। बहुत दुआएं चाहिए मुझे आप लोगों को। मैं एक नए महाज पर लड़ने के लिए निकला हूँ। दुआ कीजिए कि हम सब मिलकर उस कोशिश में कामयाब हों। आमीन। और हमारे मुल्क में बेहयाई ना फैले। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।